कयुम कीन कुछ भी कयुम कीन कुछ मां परेशान आया कर्म जो आहे लेखो इहो कीअं चुकाया कयुम कीन कुछ मां परेशान आहियां कर्म जो आहे लेखो इहो कीअं चुकाया हिक ई सिट में बिन अधनि सिटुनि में इंसान जी फितरत खे बयान करण इहो अहिड़ो हिकिड़ो हुनर आहे जेको हुन साईं शायदि असांजे प्यारे रांझन साईं खे ॾिनो हो। इंसानी फितरत कि मां त भगवान कुझु न कयो ही मूंसां छा थी रहियो आहे ऐं पोइ पंहिंजो पाण इहो अहसास करण कि कर्म जो आहे लेखो नेठि त मुंहिंजा पंहिंजा कर्म आहिनि मुंहिंजा पंहिंजा कुधा कर्म आहिनि जिन मूंखे इन कंधीअ ताईं पहुचायो आहे। दोस्तों जय झूलेलाल, मां गिरीश साधवानी मुंबई मां। अॼु मां कैमरा ते थो ॻाल्हायां इन करे न, पर इहा सच्चाई आहे कि मां नंढपण खां रांझन साईंअ जो तमामु वॾो फैन रहियो आहियां, उन्हनि जे लेखणीअ जो, उन्हनि जे वीचारनि जो, ऐं मुंहिंजी सम्झ जेतिरी बि थोरी घणी सम्झ आहे मूंखे इहो लॻंदो आहे शायदि विरहाङे खां पोइ शाह सचल ऐं सामीअ जे वीचारनि खे तमामु सिधे सिंपल अखरनि में जे कंहिं हिंदुस्तान में अची करे ऐं आम माण्हू ताईं पहुचायो आहे उहो कमु रांझन साईं कयो आहे। उहो रुगो ऐं रुगो रांझन आहे ऐं टिकाणे में वञण वारो हिकिड़ो चांहि पकोड़ो वारो हुजे, कंहिं कॉर्पोरेट ऑफिस में कमु करण वारो माण्हू हुजे या को वॾो बिज़नेस टाइकून हुजे, रांझन हिकिड़ो अहिड़ो कवि, हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जेको समाज जे हर तबिके ताईं पहुतो आहे ऐं इहा मुंहिंजे ख़्याल सां हिकु वॾी अचीवमेंट आहे। असां थोरा था आहियूं हुन साईंअ जा जंहिं रांझन साईंअ खे असांजी हिन सिंधी सभ्यता में मोकिलियो ऐं उन्हनि जे ज़रिए पंहिंजो पैगाम पंहिंजी आसीसूं असां ताईं पहुचायूं। ऐं जीअ रांझन, जय झूलेलाल।